वृंदावन बिहारी लाल की, राधा रमण लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सो भाई भगवान जगन्नाथ है, सभिनीनि जा भगवान आहिनि। चओ हरे राम। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे भगवान जे स्वभाव जी ॿुधायूं, ॾाढी मज़ेदार, ॾाढी सुंदर। जेके भगवान जो भजन कंदा आहिनि, केवल भगवान उन्हनि ते कृपा न कंदा अथव, जेके न बि कंदा आहिनि न, भगवान उन्हनि ते बि कृपा कंदा। चओ हरे राम। इहो भगवान जो सभिनीनि खां प्यारो स्वभाव ॾाढो, कि जेके भजन कनि था भगवान उन्हनि ते बि कृपा कनि था, पर जेके नथा कनि उन्हनि ते बि भगवान जी कृपा आहे। भगवान ईअं न ॾिसंदा आहिनि कि भजन नथो करे मां हिन ते कृपा न कंदुमि, त पोइ फ़र्क़ु छा आहे? भजन करण में लाभ कहिड़ो आहे? चवनि था जेके नथा कनि भजन उन्हनि ते भगवान जी केवल कृपा आहे, केवल भगवान उन्हनि ते कृपा था कनि। पर जेके भजन कंदा आहिनि ऐं नियम पालन कंदा आहिनि उन्हनि ते भगवान कृपा कंदा आहिनि ऐं उन्हनि सां भगवान प्रेम कंदा आहिनि। चओ हरे राम। ये विशेष ॻाल्हि आहे। ऐं इन जे कारण ई भक्त दीवाना अथव, कि उन्हनि खे ख़बर आहे केवल असां ई प्रेम नथा कयूं, हे एक तरफ़ा प्यार नहीं है भैया। उन्हनि खे ख़बर आहे कि हे ॿिन्हिनि तरफ़ों प्रेम आहे। चओ हरे राम। बल्कि असांजे तरफ़ों घटि उन्हनि जे तरफ़ों वधीक आहे। कोई नियम सां नियम पालन त करे, कोई भक्ति त करे ॾिसे। महाभारत में भीष्म पितामह जा ॾाढा सुंदर वचन अथव। उहे चवनि था कि अगर कोई 12 साल नियम पालन करे, ध्यान ॾिजो, कई बार तव्हांखे ये घटना ॿुधाई आहे असां, कि कोई 12 साल अगर बिना छुट्टी करे भाई, बिना नागो करे, अगर कोई भी नियम पालन करे 12 साल, त जैसा वो प्रेम तो करे जंहिं भगवान सां, उहे भगवान उनखे दर्शन ॾींदा। ये भीष्म पितामह महाभारत जे वचननि में चवनि था। चओ हरे राम। 12 साल कोई करे लगातार, पर इन समझो कि 12 साल बस उन्हनि चया आहिनि त असां करे वठंदासीं, न, उन्हनि 12 सालनि में त 12,000 दफ़ा परीक्षा थी वेंदी। चओ हरे राम। हर ॾींहुं परीक्षा थींदी कोई न कोई। छो जो भगवान एॾो सरलता सां थोड़ी मिलंदा आहिनि, सीधो सीधो भगवान थोड़ी मिलंदा आहिनि। असांजे नज़र में भी कई ॼणा अथव जिन ये वचन ॿुधिया कि 12 साल भगवान अगर कोई नितनेम करे त भगवान उन्हनि खे मिली वेंदा। उन्हनि भगवान जी कृपा सां कई ॼणनि त कोई नियम शुरू भी कया आहिनि, पंहिंजे पंहिंजे भक्ति अनुसार, पंहिंजे पंहिंजे प्रेम जे अनुसार। ये ॻाल्हि ॿुधाइण लाइक़ न हूंदी आहे, पर तव्हांखे ॿुधायूं था कि छल शायदि असांजो भी प्रेम वधे। चओ हरे राम। कई ॼणनि नियम शुरू भी कया आहिनि कि मां नियम थो कयां 12 साल मां हे कंदुमि, पोइ कहिड़े न कहिड़े ॾींहुं भगवान अहिड़ी परीक्षा वठंदा आहिनि कि विच में उहो नियम टुटी पवंदो आहे। चओ हरे राम। कॾहिं पंहिंजी ग़लती, कॾहिं समय न निकितो नियम पालन करण जो, कॾहिं ॿाहिरि हली वियासीं, कॾहिं भुलिजी वियासीं। चओ हरे राम। ईअं न सम्झो एॾो सरल आहे, थोड़ी घणी त भगवान परीक्षा ज़रूर वठंदा। चओ राम। श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद। एक बार हिकिड़े संत ये वचन पंहिंजे सत्संग में चया, भीष्म पितामह जे वचननि खे उन्हनि दोहरायो कि 12 साल कोई नियम पालन करे भगवान उनखे दर्शन ॾींदा आहिनि। हिकिड़ा भक्त उन सत्संग में वेठा जंहिंजो नालो हुयो कृष्णदास। उहे ॾाढा महान भक्त थिया तो भगवान जा। उन्हनि इहे वचन ॿुधी वता कि अरे हे बाबा जी चवनि था 12 साल कोई नियम पालन करे त उनखे श्री कृष्ण दर्शन ॾींदा आहिनि। उते वेठे वेठे उन्हनि प्रण कयो। नंदगांव में रहंदा, वृंदावन जे पासे में नंदगांव। वेठे वेठे प्रण कयो कि आज से मैंने नियम लिया, मैं 12 साल रोज भगवान नंदलाल के, भगवान कृष्ण के मंदिर जाऊंगा। न केवल मंदिर वेंदुमि, पंहिंजे हथनि सां भगवान लाइ हिकिड़ी सुंदर माला ठाहींदुमि पंहिंजे हथनि सां, ऐं 12 साल वञी करे उहो भगवान खे पाईंदुमि। पोइ इहो सोचे करे अखियुनि में आंसू अची विया कि 12 साल पोइ भगवान मिलंदा। चओ हरे राम। वया पहिरों ॾींहुं शुरूआत कयूं, वैसे भी मंदिर वेंदा, पर नियम जी शुरूआत जो पहिरों ॾींहुं
वया भगवान जे लाइ पंहिंजे हथनि सां बढ़िया गुलनि जी माला ठाहे करे ऐं गदगद थी करे चेहरे ते ॾाढी मुस्कुराहट ख़ुशि हुया उमंग उत्साह में वञी करे भगवान खे माला पातऊं ऐं वञी करे धीरे सां भगवान खे कन में चवण लॻा प्रभु 12 सालनि जो नियम अॼु खां शुरू अथई पहिरियों ॾींहुं चओ हरे राम अची विया वापसि ॾाढो ख़ुशि हुया ॿिए ॾींहुं वरी विया माला ठाहे करे वरी भगवान खे चवण लगा प्रभु आज दूसरा दिन हो गया आज तीसरा दिन हो गया प्रभु 1 महीना हो गया और इन विच में 12 साल उहे काॾे वया ई कोन काॾे वया ई कोन कि मां वेंदुमि त नियम टुटी पवंदो वरी भगवान न मिलंदो चओ हरे राम काॾे न वया अगर काॾे वेंदा भी हुया त शाम ताणी वापस हली ईंदा कि ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी मंदिर वञणो आहे रोज वञनि दर्शन कनि ऐं धीरे सां भगवान खे इहो बि चवंदा प्रभु मां तुंहिंजे संतनि जा वचन पालन थो कयां भीष्म पितामह जा उन्हनि जा वचन सत्य करण जे लाइ त तव्हांखे अचिणो पवंदो ईअं कंदे कंदे साल गुज़री वियो नियम निभायो उन्हनि प्रेम थी वियो नेम कंदे कंदे 2 साल 3 साल 5 साल 8 साल 10 साल 11 साल गुज़री विया इन विच में ॾाढी बार कई बार उन्हनि जी परीक्षा थी सभु परीक्षा उन्हनि ॾिनी ऐं सभु परीक्षा ॾेई करे पोइ बि भगवान जे मंदिर वेंदा चओ राम हरे कृष्ण 11 साल पूरा थिया त पहिरियों त भगवान खे ईअं चवंदा न प्रभु 1 महीनो थी वियो 1 साल थी वियो 10 साल थी विया 11 साल हाणे त उन्हनि जे चेहरे ते एॾी उमंग हूंदी कि वञी भगवान खे चवंदा प्रभु बस 1 साल बचो अथई हाणे केवल 1 साल बचो अथई हाणे 11 महीना प्रभु अब 10 महीने बचे अब 9 8 7 प्रभु बस हाणे 1 ही महीनो बचो अथई पर हाणे जॾहिं ईंदा केवल 3 ॾींहं बचा आहिनि 12 साल पूरा करण में त अद्भुत डांस कंदा ईंदा नचंदा ईंदा कोई पूछे अरे बाबा क्या हो गया त कंहिंखे त जवाब ई न ॾींदा कोई पूछे अरे भाई छो तो नचे कहिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी अथई चई तू न सम्झंदे भाई कोई पूछे अरे छाजे लाइ तो नचे कंहिंजी शादी आहे छा चई शादी त पोइ थींदी पहिरियों मिले त चओ हरे राम शादी बि कराईंदासीं अलाह घणी कंदो भाई 16,108 त हुनजी पटरानियूं आहिनि चओ हरे राम हाणे केवल 1 ॾींहुं बचियो भाई 12 साल पूरा थियण में माला खणी आया बढ़िया ठाहे करे अची भगवान खे पातऊं अॼु भगवान जे साम्हूं बीठा आहिनि अखियुनि में आंसू वञी करे भगवान के धीरे सां कन में चवनि था प्रभु आज 12 साल पूरे हो गए अॼु 12 साल भगवान पूरा थी वे तुंहिंजे संतनि जा नियम मां पालन कया 1 ॾींहुं बि मां छुट्टी न कई सभु गिणाइनि था भगवान खे हे परीक्षा तूं वरिती भगवान सभु मुंहिंजे खिलाफ़ बि थिया पर मां त्याग न कयो नितनेम जो मां 12 साल तो वटि आयो आहियां भगवान हाणे सुभाणे मां न ईंदुमि सुभाणे तोखे अचणो पवंदो चौ हरे राम अपने भक्त के वचन आपको सत्य करने पड़ेंगे आपको कल आना पड़ेगा ए प्रभु अगर सुभाणे तू ना आए तो आखिरी में धमकी ॾेई विया जे अगर सुभाणे तू ना आए तो पोइ मां कॾहिं तूं वटि न ईंदुमि चओ हरे राम अचणो पवंदे भगवान वया घर रात भर वो सुम्या कोन कीर्तन करण लगा तैयारियूं करण लगा कि सुभाणे भगवान ईंदा मूंखे दर्शन ॾींदा त मालाऊं ठाहे रखियूं कि मां माला ठाहे तो रखां थी तो सके भगवान सां कोई ग्वाल बाल भी अचनि कोई गोपियूं भी अचनि कोई संत भक्त भी अचनि 8 ॿी भी मालाऊं ठाहे रखियूं भंडारो ठाहे छॾियूं पूरो 56 भोग ठातऊं कि भगवान ईंदा थी तो सके भगवान वानरनि खे भी वठी अचनि ग्वाल बाल अचनि सभु भोजन कंदा पूरी तैयारी करे रखियूं सुबह थी दरवाजा खोले गुल विछाए करे ऐं निहारण लगा कि बस भगवान ईंदा सुबह जा 6 थिया भगवान ना आया चवण लगा शायद भगवान जी आरती थींदी हूंदी मंदिर में मंगला आरती मता देर थी वने थोड़ी देर में ईंदा 8 थी विया भगवान ना आया चओ हरे राम पो भी कोई गाल ना आहे थी तो सके भगवान जे हिनमल भोग जो समय हुजे नाश्तो खाईंदा हुजन भगवान हाँ थोड़ी देर ना इंतजार तो क्या 10 थी विया 11 थी विया भगवान ना आया चओ हरे राम पो भी ॾिसो भक्त चवनि था कोई गाल ना आहे शायद भगवान के कोई कमकार हूंदो है ना इंतजार तो क्या मंझन थी वही भगवान ना आया विचार करण लगा शायद गायूं चराइण वया हूंदा चओ राम
भक्त जी भक्ति है। शायद गायूं चराइण विया हूंदा, इंतजार तो क्या, इंतजार करण लगा कंदे 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 सुबुह को शाम थी वई, भगवान ना आया। चौरा बस हाणे नाराज थी विया भगवान। सब मालाऊं खणी करे एक तरफ रखियो, जेको भोग ठाहियो सब खणी करे ऐं हिकिड़े कंहिं पात्र में बंद करे पंहिंजे झोले में विधऊं। कुछ जेके लटा कपड़ा हुया सब बंद करे पैक करे, अखियुनि में आंसू, चवनि था बस हाणे हिते रहणो ई न आहे। अजाई मां 12 साल हिन जे पोइतों गवाए छॾिया। 12 साल बिना छुट्टी करे हिकु ॾींहुं बि ईअं न हुयो कि मां काॾे ॿाहिरि वियो हुजां, पंहिंजा कोई कमकार निपटाईंदो हुजां। हिकु ॾींहुं बि अहिड़ो न आयो कि मां हिन जे मंदिर हिन जो दर्शन करण न वञा, ऐं हिन खां एतिरो न पुॼियो कि हिकु बार अची मूंखे दर्शन ॾे। अॼु खां पोइ भॼन ई न कंदुमि। चओ हरि राम। सभु मालाऊं रखियऊं, भोजन प्रसाद जेको हुयो सभु हिकिड़े दबले में ॿधी करे ऐं पंहिंजा कुझु अंगोछा कपिड़ा ॿधी करे कंधे ते लटकायूं, पंहिंजे घर खे तालो ॾिनऊं, दरवाजो ॾिनऊं। चयूं हाणे हिन गांव में ई न रहंदुमि, नंद गांव में, हिते रहंदुमि त वरी यादि ईंदी, वरी हली वेंदुमि मंदिर। छो जो आख़िर 12 सालनि जो नियम कोई कीअं छॾे सघंदो। चओ हरि राम। पर कई महापुरुष हूंदा आहिनि जेके छॾे छॾींदा आहिनि, पर मां न छॾे सघंदुमि। 12 साल मां हिन सां प्रेम कयो आहे, एॾो जल्दी कीअं हिनखे भुलिजी वेंदुमि। हरे राम। ॾाढो नाराज थी करे अखियुनि में आंसू, पंहिंजो सभु सामान खणी घर बंदि करे निकिता। काॾे वञा ॾिठऊं त हलो भैया बरसाने जी तरफ़ था हलूं। चओ हरे राम। कृष्ण न मिलियो त हाणे बरसाने जी तरफ़ हलो। बरसाने जी तरफ़ थोरो अॻिते वधिया त हिकिड़ो कोई बालक गायूं चराए करे उहो साम्हूं खां अचे पियो। उन आवाज़ ॾिनी, ओ बाबा बाजू हो जा, जल्दी बाजू हो जा, गैया आ रही है। पासे थी विया, ॾाढी गायूं अचनि पियूं। नंढो बालक गऊ चारण कंदे कंदे काथों अचे पियो। अची करे उहो बालक उन संत भक्त कृष्णदास सां गॾु अची करे वेठो। चई बाबा छा थी वियो, उदास तो लगे। चई भाई तूं केरु आहे? चई मां इन ई गांव जो आहियां, हिते ई रहंदो आहियां। अच्छा हे गायूं तुंहिंजियूं आहिनि? चई हा मुंहिंजे पिताजी आहिनि। अच्छा बाबा तूं उदास छो तो लगे? चई छॾ भाई न पुछ। 12 साल हुनजो भजन कयो आहे, 12 साल हुन सां प्रेम कयो आहे, छा मिलियो? आयो ई कोन। बस हाणे इहो गांव छॾे करे वञा थो। उहो बालक खिली करे चए अरे ईअं ई अथई कृष्ण, ॾाढो निष्ठुर अथई, हेॾो जल्दी थोड़ी मिलंदो आहे। तूं छॾ रो न, तूं चिंता न कर। रोई छाजे लाइ? रो न मौज कर। चओ हरे राम। अच्छा बाबा ही तुंहिंजे सामान मां ॾाढी बढ़िया शुद्ध घीअ जी खुशबू थी अचे, कुझु खाइण जे लाइ आहे छा? चओ हरे राम। हा आहे न, 56 भोग ठाहिया हुन जे लाइ, पर आयो त कोन। तोखे बुख लगी आहे? हा बाबा मूंखे त बुख लगी आहे। हल भला तूं ई खा वेही करे। तुरंत तो गठान खोलियो, उते वेठा 56 भोग जेके हुया सभु कढियऊं। चई खण खा। चई बाबा मुंहिंजा हथ ॾिस गोबर में आहिनि, पूरा गायूं चराए आयो आहियां, हथ ख़राब लॻल पिया आहिनि, खणी तूं पंहिंजे हथनि सां खाराए। संत वरी पुछनि था तूं इन ई गांव जो आहे न? चई हा। चई बस उहो तुंहिंजो मालिक बि अहिड़ो, उहो बि सेवाऊं कराइण कुल ॼाणे, तूं बि सेवा कराए। अरे बाबा ईअं छो थो चए? चल वे भैया खारायां थो तोखे। संतन कौर ठाहियो, पंहिंजे हथ सां खारायो। जीअं खारायो त उन बालक जे अखियुनि में आंसू अची विया। चओ हरे राम। आंसू अची विया। संत ॾिसी करे चवंदा अरे छो भाई छा थियो, ठीक न ठहियो आहे छा? न सब बढ़िया है, स्वाद ठीक नहीं, बढ़िया स्वाद भी बढ़िया है, सब कुछ बढ़िया। तो भाई पो रोई छाजे लाइ तो? कि बाबा 12 साल तू मूंखे खारायो आहे, पर बिना माला जे न खारायो आहे। चओ हरे राम। अॼु तू माला न पाराईंदे? अरे जेॾी महिल हुन ॿुधियो कि अॼु तू माला न पाराईंदे, तुरंत उथी विया। तू केरु आहे? तू केरु आहे? तोखे कीअं ख़बर मां 12 साल नियम पालन कयो आहे, माला पाराईंदो हुउमि? त ओॾी महिल भॻवान बि न रही सघिया, पंहिंजे साक्षात रूप में भॻवान उते प्रकट थी विया। हे भक्त ॾिसी करे त अखियुनि में आंसू भरिजी आया, पर मिले कोन थो भॻवान सां। चओ हरे राम। भॻवान चवनि था भाई नियम पालन कयो अथई मुंहिंजे मिलण जे लाइ, हाणे मिल त सही घटि में घटि। भक्त कृष्णदास चवनि था प्रभु आप क्यों आए हो? तव्हां छो आयो? अॼु हेॾो पुकार कई, आयो कोन?
तव्हांजे अचण जो कारण त मां सम्झां कि सुबुह खां शाम थी वई पुकार पियो कयां आयो कोन जाते मां बरसाने जी तरफ़ थोरो सो मुड़ी वियुमि त हली आया आहियो मुंहिंजे पोइते पोइते याने सम्झी वियुमि कोई राधा रानी जे थोरो ई तरफ़ हली वञे त कृष्ण पोइतो पोइतो हली ईंदो आहे। चओ हरि राम। भगवान चवंदा रे सभई छॾ न भाई मां अची विया तूं मुंहिंजे लाइ नियम पालन कया न मुलाक़ात कर मूंसां। चवंदा न न हाणे कोई न तव्हांजो समय थी वियो भगवान तव्हांखे अचिणो त सुबुह जो अचो आहे हलो मंझंदि ताणी अची वञो आहे एॾो इंतज़ारु हाणे तव्हांजो कोई भॼन न कंदासीं मां त वञां त सभु उते रखी करे तुरंत डुक पाए बरसाने जे तरफ़ विया। भगवान पोइते पोइते तव्हां न अरे भी भाई भी चई न न हाणे कोन बीहंदुमि मां ॾिठो थोरो सो मुड़ियां त हे भगवान मुंहिंजे पोइतो थो अचे हाणे त मां हुनजो ई भॼन कंदुमि। बरसाने पहुची विया कोई पुछे बाबा तुंहिंजो नालो छा आहे चई नालो कृष्णदास हुयो पर हाणे उहो कोन्हे हाणे राधादास। चओ हरे राम। ये सच्ची घटना तो भाई कोई उन्हनि खां पुछे तुंहिंजो नालो कृष्णदास पहिरियों हुयो उहो वियो हाणे मुंहिंजो नालो अथई राधादास हाणे मां हुनजो ई दास आहियां हे मुंहिंजे पोइतो घुमंदो हाणे। चओ हरे राम। डुक पाए हली विया बरसाने में भगवान उन्हनि जे पोइतो पोइतो मंदिर में जीअं विया राधा रानी उते उन्हनि खे दर्शन ॾिनो त राधा रानी जी तव्हां अगरि बरसाने विया हुजो त उते श्री विग्रह केवल राधा रानी जो अथव बरसाने में मंदिर में पर जेॾीमहिल भक्त कृष्णदास अंदरि विया दरवाजा खुलिया पर्दा हटिया त उन्हनि खे भगवान राधा कृष्ण ॿई नज़र आया ऐं भगवान मुस्कुराए करे चवनि था तूं असांखे अलॻि अलॻि तो सम्झे छा भाई हिकु ई आहियो। अरे भले हिकु ई हुजो पर हाणे तुंहिंजो भॼन त न कंदासीं। चओ हरे राम। हाणे त हुनजो ई भॼन कंदासीं हाणे त हिते ई रहंदासीं कोई नंद गांव न हाणे बरसाने में रही करे ऐं रिझाईंदासीं भगवान खे। चओ हरे राम। छो मेरो मन लॻियो बरसाने में जहां विराजे राधा रानी मेरो मन लॻियो बरसाने में वाह वाह आहा मेरो मन लॻियो बरसाने में जहाँ विराजे राधा रानी आ मेरो मन लॻियो बरसाने में जहाँ विराजे राधा रानी। ओ जय राधे राधे 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 जय राधे। ताड़नी सेवा प्रेम सां हरि बोल। महसूस कयो भाई तव्हां बरसाने पहुची विया आहियो। मुझे दुनिया से नहीं कोई काम मुझे दुनिया से नहीं कोई काम ओ मुझे दुनिया से नहीं कोई काम मुझे दुनिया से नहीं कोई काम मैं तो रट्टू राधा राधा नाम मैं तो रट्टू राधा
करूं सुबह शाम, दर्शन करो सुबह शाम। ओ मेरे मन में विराजे श्याम दीवानी, मेरे मन में विराजे श्याम दीवानी। हाँ मेरे मन में विराजे श्याम दीवानी, मेरे मन में विराजे श्याम दीवानी। जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे गाओ। ओ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। हाँ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे। बोलो राधा रानी सरकार की। राधे राधे। मेरे मन में ना लागे कोई रंग, मेरे मन में ना लागे कोई रंग। मैं तो रहूं संतन के संग, मैं तो रहूं संतन के संग। मेरे मन में बढ़त उमंग, मेरे मन बरसाना बिरज रज धानी, बरसाना। बोलो बोलो। ओ बरसाना बिरज रज धानी, बरसाना बिरज रज धानी। जहाँ विराजे राधा रानी हो, जहाँ तारुण्य सेवा हो। मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। मुझे दुनिया से नहीं लेना देना, मुझे ये जगत है एक सपना, ये जगत है एक सपना। और यहाँ कोई नहीं अपना, यहाँ कोई नहीं अपना। लेकिन मेरी अपनी वृषभानु दुलारी, मेरी अपनी वृषभानु दुलारी। हाँ मेरी अपनी वृषभानु दुलारी, मेरी अपनी वृषभानु दुलारी। ओ वृषभानु दुलारी, वृषभानु दुलारी। जय राधे वृषभानु दुलारी, बरसाने वारी, बरसाने वारी। ओ वृषभानु दुलारी, वृषभानु दुलारी, वृषभानु दुलारी। मेरी अपनी वृषभानु दुलारी, मेरी अपनी वृषभानु दुलारी।
सब गायो। हाँ जहाँ विराजे राधा रानी हो, ताड़न की सेवा मिली करे। हाँ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। हाँ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। हाँ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। हाँ मेरो मन लगो बरसाने में, जहाँ विराजे राधा रानी। ओ जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे। हाँ जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे। हाँ जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे। हरि बोल। जय राधे राधे, 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 जय राधे राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल, राधा रानी सरकार की जय। हाँ मांखे त ईअं पियो लॻे असां बरसाने वृंदावन पहुची आहियूं भाई। ये कृपा जल्दी न थींदी आहे भाई। चओ हरे राम। जेकी कृपा असां ते थी रही आहे न, ये भगवान जल्दी सां न कंदा अथव। ऐं भगवान कृष्ण त बिल्कुलु न। चओ हरे राम। हा इहो तव्हां सम्झी हलजो। हिकिड़ी भेण भजन लिखियो आहे न कि राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे तो, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। वो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो दीप जलाऊंगी, राम आएंगे तो ये, राम आएंगे तो वो। तो के संत चयो हाँ राम ईंदे तॾहिं संभव अथई, कृष्ण में कुछ संभव कोन्हे। चओ हरे राम। वो चई करे भी जरूरी ना आहे कि ओॾी महिल अची वञई, तूं अंगना सजाए वेठी हुजां, उहो कोन जरूरी कोन्हे, उहो चवई ऐं अची वञई। सिधो सिधो भगवान न मिलंदा आहिनि। ऐं अगरि कंहिं ते कृपा करणी हुजेनि त पोइ कुझु बि न करे भगवान मिली वेंदा आहिनि। चओ हरि राम। ऐं जंहिंसां न मिलणो आहे भगवान खे, पोइ कुझु बि करे, कुझु बि करे वठे भाई, उहो भगवान। ऐं जंहिंसां हिकिड़े भक्त जी असां कथा ॿुधीसीं, ॾाढी सुंदर संतन ॿुधाई कि हिकिड़ा संत हुया, उहे ॾाढो नाम जपींदा, खूब नाम जपींदा, नाम खूब उन्हनि जी निष्ठा हुई भगवान जे नाम में, खूब कृष्ण 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 कृष्ण, ॾींहं राति बसि कृष्ण कृष्ण कृष्ण, ॿियो कुझु अचे ई न, ॾींहं राति नाम जपनि। नाम त उन्हनि सिद्ध करे वरितो, नाम त खूब प्रेम सां जपंदा, पर बाक़ी कोई सेवा न कंदा। मंदिर वञी दर्शन न कनि, भगवान जी कोई विग्रह जी सेवा न कनि, ॿियो कुझु बि न, केवल नाम नाम नाम। त भगवान ॾिठो चई एॾो ज़बरदस्त नाम तो जपे भाई, पर ॿी शयुनि में त हिन जी रुचि आहे कोन। त भगवान बि ॾिसो कंहिं ते कीअं कृपा कनि, कोई सम्झी नथो सघे। उहे संत जेके हुया, उहे हिकिड़े घर में भिक्षा वठण जे लाइ वेंदा। हिकिड़ी माता जे घर रोज़ उन्हनि जो नियम हूंदो, उन खां वञी भिक्षा वठंदा, पोइ उहा माता जेको बि ॾींदी उहो ई खाईंदा। त भगवान उन माता खे सपने में दर्शन ॾिनो। भगवान कृष्ण अची करे माता खे चवनि था, मां तो वटि मां विराजमान आहियां घर में, मुंहिंजी तूं ॾाढी सुठे सां सेवा कंदी आहे। चई जी प्रभु, मूंखे त ॾाढो प्रेम आहे। चई तो वटि हिकिड़ो संत ईंदो आहे न भिक्षा वठण लाइ? हा हा रोज़ ईंदो आहे जेको। चई सुभाणे मुंहिंजी मूरत हुनखे ॾेई छॾिजांइ। पोइ माता वीचारी चिंता में अची, प्रभु मां तव्हां सां एॾो प्रेम कंदी आहियां, छो मुंहिंजी सेवा सुठी न? भगवान चवंदा तूं ॾाढी बढ़िया सेवा करे थी, पर मूंखे हुन खां बि सेवा कराइणी आहे। चओ हरि राम। सुभाणे मुंहिंजी मूरत जेकी आहे उहो हुनखे ॾेई छॾिजां ऐं चइजांसि कि मां चयो आहे मुंहिंजी सेवा करे, सपने में अची करे। ठीकु आहे प्रभु, जेकी तव्हांजी आज्ञा। सुबुह थी वियो, संत आया भिक्षा वठण जे लाइ, कृष्ण 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 जाप पिया कंदा अचनि। माता दरवाजो खोलियो ऐं अॼु भिक्षा त ॾिनी, गॾोगॾु भगवान बि खणी आई। संत चवण लॻा, मां हे छा थी करे?
हे असांखे छो थी ॾे? चई बाबा कल रात जो भगवान सपने में दर्शन ॾिनो आहे, भगवान चयो आहे कि मूंखे हिन बाबा वटि वञिणो आहे, सेवा करे मुंहिंजी। चई कोन कोन, असांजो पंहिंजो ई ठिकानो कोन्हे, केॾी महिल सुबुह जो खाइण लाइ मिलंदो आहे, मंझंदि जो न मिलंदो आहे, तुंहिंजे भगवान जी असां काथो सेवा कंदासीं? न न न, हिकु त मूंखे ख़बर आहे तुंहिंजो भगवान ॾाढो खाईंदो आहे। चओ हरे राम, इनखे ॾाढी आदत आहे खाइण जी। काथे काथे मंदिर में अॼु बि भगवान खे न ॾींहं में 8 दफ़ा भोग लॻंदो अथव। घणा दफ़ा? 8 दफ़ा। अहिड़ो भगवान आहिनि असांजा। अम्मा तूं सेवा कर, अम्मा चयो ठीकु आहे। वरी रात जो भगवान सपने में आया, अरे अम्मा तू उनखे छो न ॾिनो? चई बाबा मां त उनखे चयो, पर वो चए पियो मां सेवा न करे सघंदुमि, मां पाण रुखी सुखी खाईंदो आहियां, भगवान खे छा कराईंदुमि? भगवान चवंदा मां रुखी सुखी बि खाईंदुमि, पर उन वटि मोकिल, सुभाणे अचे उनखे ॾेई छॾिजां, मूंखे उनजे हवाले करे छॾिजां। ठीकु आहे बाबा, भगवान खे चयो ठीकु आहे। सुबुह थी वरी संत आया, वरी अम्मा चयो हाणे भगवान चवनि था रुखी सुखी बि खाईंदव, तव्हां वठी वञो। संतनि चयो हाणे भगवान चवनि था त घणा दफ़ा मना कयूं भाई, ठीकु आहे ॾे। भगवान आया, उनजी कुटिया में विराजमान थी विया भगवान। अची भगवान खे पहिरियों ई चवण लॻा, ॾिसो प्रभु मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं पहिरियों ई थो ॿुधायां, असां वटि कोई व्यवस्था वधीक हूंदी कोन अथव, हा न? ईअं न सोचिजो कि थधि में मां तव्हांखे कंबल पाईंदुमि, न, कोई व्यवस्था विशेष न हूंदी आहे। भगवान गर्मी में तव्हांजे लाइ मां AC कूलर हलाईंदुमि, न, हा केॾी महिल मन पियो त खणी विञिणो लोॾींदोमांव, बाक़ी वधीक उमेद न रखिजो, मूंखे नाम जपणो आहे। चओ हरे राम। भगवान वीचारा केॾा सरल सीधा सादा भोला भाला आहिनि। हाणे उन्हनि जी सेवा शुरू थी, ध्यानु ॾिजो। पहिरें ॾींहुं त हाणे अटो वठण विया उन ई माता खां कि अम्मा हाणे थोड़ी वधीक भिक्षा ॾींदी कर, छो जो हाणे खाइण वारा 2 थी वियासीं, भगवान लाइ बि ॾींदी कर। ठीकु आहे बाबा, अटो वठी आया, ॻोहे करे बढ़िया फुल्का पचाए भगवान खे भोग लॻायूं। चओ राम, ॾाढी सुंदर कथा अथव, ध्यान सां ॿुधजो भाई। भगवान खे भोग लॻायूं, 2-3 ॾींहं त गुज़री विया, चौथे ॾींहुं भगवान ध्यान में आया। भगवान को संत पुछनि था, प्रभु सभु ठीकु आहे, सेवा मां ठीक सां कयां थो? भगवान चवनि था हा हा बढ़िया बढ़िया, ॾाढो बढ़िया बढ़िया, मूंखे त तो वटि ॾाढो आनंद थो अचे भाई, तुंहिंजी कुटिया में ॾाढो, जेको महलनि में आनंद कोन्हे तोसां गॾु कुटिया में मूंखे सभु बढ़िया आहे, मां त उअं ई एडजस्ट करे वठंदो आहियां। मनी मन चवंदा असांखे ख़बर आहे घणो एडजस्ट कंदा आहियो तव्हां, सभु ख़बर आहे प्रभु, हा बाक़ी सभु ठीकु आहे, पर ॿुध न बाबा, फुल्को तूं खाराए थो, अॼु अगरि हुन में थोरो सो लूण बि मिलाए त बढ़िया थी वेंदो। अच्छा हाणे लूण बि खपे तव्हांखे? हा थोरो सो स्वादु वधी वेंदो, रोटीअ में छा ईअं रुखी सुखी खाइण जी आदत कोन्हे, मां 56 भोग लॻाया आहिनि, त थोरो सो बसि नमक अगरि मिली वञे त। चयो ठीकु आहे प्रभु, थी वेंदो। ॿिए ॾींहुं विया, उन माता खे चवणु लॻा अम्मा अटो ॾिजां, गॾु थोरो लूण बि ॾिजां। चई बाबा तव्हां त लूण न खाईंदा आहियो? चई मां थोरी, जेको ॾिनो अथई उहो खाईंदो। माता खिलण लॻी, चई अच्छा फरमाइश शुरू थी वई? चई बाबा अॻिते अॻिते ॾिस अञा छा कराईंदो भगवान। लूण खणी आया, ॿिए ॾींहुं बढ़िया, हाणे लूण वारो फुल्को भगवान खे पचाए करे खाराइनि। 4 ॾींहं वरी ॻाल्हि गुज़री वई, भगवान वरी ध्यान में आया, प्रभु सभु ठीकु आहे? भगवान चवनि हा हा सभु बढ़िया आहे, काथे कोई न, तूं एॾी बढ़िया त सेवा करे थो, एॾी सुंदर तरीक़े सां सेवा थो करे, एॾो तूं प्रेम कंदो आहे, एॾो नाम जपंदो आहे, सभु बढ़िया आहे सभु बढ़िया आहे। त भगवान कोई कमी पेशी हुजे त ॿुधाइजां। भगवान चवनि था ॾिस मुंहिंजी आवाज़ में थोरी खरकश अचे थी? हा आवाज़ त थोड़ी तव्हांजी खरखर लॻे थी। चई वो इन लाइ कि तूं रुखी रुखी रोटी तो खाराए न त गले में फांसी थी पए। चई मतलब? चई हाणे हुन में थोरो घी लॻाए। चई अच्छा हाणे पहिरियों रोटी वरी लूण, हाणे घी बि वठी अचां? हा बसि थोरो सो घी, छा ईअं रुखी रुखी अंदरि वञे कोन थी, अटकी थी पए। भगवान खे चयो ठीकु आहे हल प्रभु, मां घी बि वठी ईंदुमि। ॿिए ॾींहुं विया, घी बि वठी आया हुन अम्मा खां। वरी 4 ॾींहं बढ़िया भगवान खे फुल्को पचाए लूण लॻाया ऐं घी बि लॻाए करे ॾियनि। भगवान 4 ॾींहं वरी खाधा, 5 ॾींहं वरी ध्यान में आया। हा प्रभु सभु ठीकु आहे। भगवान चवनि तूं एॾो बढ़िया था करें तो भाई, सभु त बढ़िया आहे, सेवा ॾाढी सुठी थो करे, पर बाबा ॿुध हाणे थोरी रोटी बसि ॾाढी वधीक थी वई, महीनो खनि थी वियो रोटी खाईंदे खाईंदे, हाणे गॾु थोरी आलूअ जी अगरि भाॼी बि मिली वञे त, हाणे बसि थोरा सा आलू वठी अचां, रस में आलू ठाहिजां, लूण त उअं ई वठी ईंदो आहे, बसि लूण ई त मिलाइणो अथई, थोरो सो घी मिलाइजां, आलू जी भाॼी बि अगरि फुल्के सां गॾु मिली वञे त। अरे बाबा तुरंत उथिया, भगवान खे खयूं सिधो माता जे घर। चई अम्मा तूं पंहिंजो भगवान पाण वटि रख।
मूंखे न खपे त मूंखे नाम नथो जपण ॾे। पहिरियों मां 8-8 10 कलाक नाम जपींदो हुअमि, हाणे 8 कलाक ते हिन जे फुल्कनि में वरी केॾी महिल घी लॻाए, वरी केॾी महिल कुझु करे, हिननि में था निकिरी वञनि। हे तूं पंहिंजो भॻवानु पाण वटि रख। जेॾी महिल ईअं चयो भॻवानु उते साक्षात प्रकट थी विया। चओ हरे राम। हाणे ई कथा मां जेॾी महिल ॿुधां पियो त मां चवां पियो भॻवानु तव्हांखे ॾियण वियो आहे, तव्हां प्रकट थी आहियो। उहो तव्हांखे रखणु नथो चाहे, तव्हां हुनखे दर्शन था ॾियो। भगवान बाह पकड़ी चई न बाबा मूंखे वापसि काॾे न मोकिल, मूंखे तोसां गॾु ई रहणो आहे, तूं जीअं रहाईंदे मां रही वठंदुमि। चओ हरे राम। असां भजन गाईंदा आहियूं न भाई, जहां ले चलोगे वहीं मैं चलूंगा। मूंखे लॻंदो आहे असल में त भगवान गाईंदा हूंदा पंहिंजे भक्तनि जे लाइ, भैया जहां ले चलोगे वहीं मैं चलूंगा, हाँ जहां तुम रख लोगे वहीं मैं रहूंगा, जो खिला लोगे वही खा लूंगा, कुछ भी नहीं कहूंगा। चओ हरे राम। एॾा त सीधा सादा भोला भाला आहिनि भॻवान, ऐं पोइ बि असां उन्हनि जी सेवा नथा कयूं, पोइ बि असां उन्हनि जी भक्ति नथा कयूं भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। थोड़ो थोड़ो भूमि दान ॾियो साथ संगत जी, अॻिते हली जो भाई संगत के पोइ हिते व्यवस्था थी वञे। ऐं गॾो गॾु चवंदा वञो श्री कृष्ण गोविंद। हाँ थोड़ो साथ ॾियो भाई, है न, भूमि दान जो साथ ॾियो असां सां गॾु। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हाँ केॾा तव्हां बि एडजस्ट कंदा आहियो न भॻवान वांगुरु, जीअं भॻवान भोला भाला आहिनि तीअं असांजी संगत बि भोली भाली आहे, हा न, केॾो साथ ॾींदी आहे। कीअं बि व्यवस्था थोड़ी हेठि मथे बि हुजे त तव्हां साथ ॾींदा आहियो भाई, है न। चओ राम। मंगलू राम मंगली बाई जी शादी थी, है न। मंगलू राम त सुञाणो न भाई? हा था चओ छो भला तव्हांजो परिचित आहे छा? हिकु बार असां हिकिड़े जॻह ते सत्संग पिया कयूं त मंगलू राम जी कुझु घटनाऊं ॿुधाईसीं त हिकिड़ो भाई असांखे चवणु लॻो, साईं हर घर में मंगलू राम अथव, हर घर में कोई न कोई मंगलू राम अथव। मां तुंहिंजे घर जो केरु आहे? चई मां पाण। चओ हरे राम। अहिड़ा बि सत्यवादी आहिनि भैया हिन ज़माने में, है न। मंगलू राम मंगली बाई जी शादी थियण वारी भाई अञा थी न हुई, वही फोनुनि ते ॻाल्हाइनि पिया। मंगली बाई हिकिड़ी लाइन चई ॾाढे प्रेम सां। मंगली बाई चयो कि आप चिंता मत करो, शादी खां पोइ तव्हांजे हर दुख में मां तव्हां सां गॾु बीठी हूंदमि। चओ हरे राम। पतिदेव तव्हां चिंता न कयो, शादी खां पोइ तव्हांजे हर दुख में मां तव्हां सां गॾु बीठी हूंदमि। मंगलू राम चयो पर मुंहिंजे जीवन में त कोई दुख ई न आहे, मां त ख़ुशि लॻल पियो आहियां, बढ़िया भक्तमाल ॿुधां थो, सिंधु भवन वञी भंडारा खावां थो, सभु त बढ़िया थो हले, मुंहिंजे जीवन में त कोई दुख ई कोन्हे। मंगली बाई चई तॾहिं त चवां थी शादीअ खां पोइ। ये मंगलू राम जी खिल हुयो भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हाँ तो ये साथी ठहो भाई, जीअं असां कीर्तन कयूं त असांजा तव्हां साथी ठहो, वो दुख ना आहे, वो तो सुख आहे। चओ हरे राम। पर असांजा साथी ठहो। घणो समय थियो आहे भाई। श्री कृष्ण गोविंद। चओ न भाई श्री कृष्ण गोविंद। भक्तन जे जीवन में ॾाढा दुख आया आहिनि, ॾाढा कष्ट आया आहिनि, पर भगवान हर पल उन्हनि खे महसूस करायो आहे कि प्यारा मां तोसां गॾु आहियां, तूं चिंता न कर। भक्तमाल जी में कथा ईंदी आहे मीराबाई जी, कई अहिड़ी कथाऊं जेकी असां कॾहिं ॿुधियूं ई न आहिनि। मीराबाई जे जीवन में अहिड़ा अहिड़ा दुख आया, अहिड़ा कष्ट आया, पर पोइ बि मीराबाई भगवान खे कॾहिं न छॾियो, और न भगवान कॾहिं मीराबाई खे छॾियो। चओ हरे राम। हिकिड़े मां तव्हांखे घटना थो ॿुधायां, ध्यान सां ध्यानु ॾेई श्रवण कजो भाई, ॾाढी सुंदर लीला। वृंदावन में जॾहिं भगवान लीला पिया कनि, भगवान श्री कृष्ण, भगवान 5-6 साल जा जॾहिं हुया त हिकिड़ी नई नई गोपी शादी करे आई वृंदावन में। गोपी शादी करे आई, ससु पहिरियों ई सम्झायो कि तूं शादी करे आई आहे, सभु
तुंहिंजो चेहरो ॾिसण जे लाइ ईंदा, मुंहुं दिखाई थींदी, सभिनीनि खे ॾेखारजां, पर कृष्ण खे ग़लतीअ सां बि न ॾेखारजां। उहो ॾाढो छलिया अथई, सभु पटी पढ़ाए छॾी, ससु मना कयो, चई ख़बरदार, हाणे ससु आहे त आज्ञा त मञणी पवंदी। वो गोपी भी जेकी नई नई शादी करे आई, वो सभिनीनि सां मिले, कृष्ण सां न मिले। भगवान जॾहिं चवनि भैया चेहरो ॾेखार, घूंघट हटा, और चए नहीं नहीं मैं नहीं हटाऊंगी, मुंहिंजी ससु मना कयो आहे। भगवान ॾाढी जिद करण लॻा, पर गोपी भी जिदी, वो न हटाए। भगवान चयो यादि रख, अॼु नथी ॾेखारे, हिकु ॾींहुं तड़पंदीअ, तरसंदीअ, पोइ ओॾी महिल मां न मिलंदो मैं। अरे हल हल, एॾो नंढो छोरो 5 साल जो, ॾिस त चए कीअं थो। आख़िर चेहरो न ॾेखारे। चओ हरे राम। वो ॾींहं राति वो गोपी जेॾी महिल कुझु कमु करणु वेंदी त 4 ॿी जेकी सखियूं मिलंदियूं हुयूं, वो कृष्ण जी ॻाल्हियूं कनि। चओ हरे राम। कृष्ण जे बारे ॻाल्हाइनि, ध्यान सां ॿुधे कि छा थी ॻाल्हाइनि, एॾो सुठो आहे छा, एॾो सुंदर आहे, पर मुंहिंजी ससु त मना कयो आहे। वरी कोई बाजार में घुमंदे मिले त वो चए कृष्ण हीअं कृष्ण हूअं, यानी पूरे वृंदावन में केवल कृष्ण कृष्ण ई हले, ॿियो कोई ॻाल्हियूं ई न करे, ॿियो कंहिंजी ॻाल्हियूं ई न करे, सिर्फ़ु कृष्ण जी ॻाल्हियूं कनि। आख़िर गोपी चयो आहे छा, पर मुंहिंजी ससु मना कयो आहे। चओ हरे राम। ॾिसां कीअं, पर जॾहिं भगवान 7 ॾींहं गोवर्धन पर्वत खयो, ओॾी महिल त पूरी वृंदावन उन पर्वत जे हेठों आई। सभु आया, गोप ग्वाल, वॾा नंढा सभु आया, गायूं बछड़ा सभु अची विया, वो गोपी भी आई। चओ हरे राम। ओॾी महिल उन घूंघट हटायो, चई ॾिसां त सही कृष्ण कीअं आहे, ॾिसां त सही जंहिंजे बारे एॾो थी ॿुधां, आख़िर वो लॻे कीअं थो। जेॾी महिल उन ॾिसणु शुरू कयो, पहिरियों त चरण ॾिठा, काफ़ी देर त चरणनि ते बीठी रही, पोइ अॻिते ई न वधे। चओ हरे राम। चरण ॾिसंदी रही, ॾिसंदी रही, ॾिसंदी रही, वरी थोरो अॻिते वधी त भगवान जी कमर ॾिठी, पीताम्बर ॾिठो, भगवान जा हथ ॾिठा, अञा मथे आई, जेॾी महिल मुख ते पहुती त अखियुनि मां आंसू वही आया, रोअण लॻी। सही चवंदा, वाकई छा त कशिश आहे हिन में, छा त जादू आहे, केॾा न सुंदर था लॻनि। चओ हरे राम। सम्झी वई वो गोपी कि भैया हे त भगवान ही आहे, हे कोई साधारण न आहे। ओॾी महिल बीठे बीठे भगवान गोवर्धन खयो आहे, ऐं उन गोपीअ प्रार्थना कई कि हिन जन्म में त मां तोखे चङी तरह निहारे कोन सघियुमि, अधु जीवन त ईअं ई निकिरी वियो मुंहिंजो, पर हिकिड़ी प्रार्थना आहे तुंहिंजे चरणनि में कि अॻिले जन्म में मां केवल तोखे निहारियां, हर जॻह मूंखे तूं नज़र अचे, बाक़ी ॿियो कोई नज़र न अचे। इहे मनी मन उन प्रार्थना कई, भगवान गोवर्धन पर्वत खयो, चयो तथास्तु, अगले जन्म में ईअं ई थींदो, तोखे ॿियो कोई वणंदो ई न, केवल हर जॻह मां ई नज़र ईंदुमि। उहो गोपी मीराबाई ठही आई। चओ हरे राम। उही गोपी मीराबाई ठही आई, ऐं उनखे यादि रहिजी वियो, 5 साल जी हुई त संतन वटि भगवान गिरधर गोपाल हुया, उन्हनि खे ॾिसी यादि अची वियो कि अरे मां उहो गोपी आहियां, हिन जन्म में मूंखे भगवान खे पाइणो आहे, मूंखे केवल उन्हनि सां प्रीत करणी आहे। चओ हरे राम। 5 साल जी उमिरि में मीराबाई संतन वटि वई ऐं जिद करण लॻी कि मूंखे भगवान ॾियो, मूंखे भगवान ॾियो। संतन चयो न, तूं सेवा न करे सघंदी आहे, मना करे छॾियो, रोअण लॻी। राति जो संत सुम्हिया त भगवान दर्शन ॾिनो संतन खे। भगवान मुस्कुराए करे चवनि था, बाबा जल्दी मूंखे उनखे ॾेई आ, मूंखे उन वटि वञिणो आहे, जल्दी ॾेई आ, जल्दी ॾेई आ। राति जो ई संत उथिया, मीराबाई वटि आया, ॾिसूं त रोए थी। अरे मीरा खण भाई, भगवान मूंखे सपने में दर्शन ॾिनो आहे, तुंहिंजे सदके, हे तुंहिंजा अथई, तूं सेवा कर। लॻी वई सेवा में। हिकु ॾींहुं घर जे ॿाहिरों बारात पई वञे, पंहिंजी माता खां पुछण लॻी, अम्मा हे छा आहे? चई पुट बगल में शादी थियण वारी आहे, हे दूल्हो आहे, दूल्हो आयो आहे पंहिंजी दुल्हन खे वठण जे लाइ। नंढी न्याणी पुछण लॻी, पोइ मुंहिंजो दूल्हो काथे आहे? माता बि भाव में चई छॾियो, हे वेठो जो अथई गिरधर गोपाल, इहो ई तुंहिंजो दूल्हो आहे। बस मनी वई, इहे ई मुंहिंजा भगवान आहिनि, ऐं त चाहे पई। चओ हरे राम। जीवन भर भगवान जी भक्ति कई, ॾाढी जिद करे उन्हनि जे माता पिता उन्हनि जी शादी कराई। जाते शादी थी उते त कई अत्याचार थिया, कई परीक्षाऊं थियूं। चओ हरे राम। कथा में लिखियल आहे कि घर वञण सां पहिरें ॾींहं ते ई उन्हनि जी ससु जेकी हुई उहा नाराज़ थी वई। चओ राम। ॾिसो भाई केॾा दुख ॾिठा आहिनि भक्तनि। जेॾी महिल मीराबाईअ जी बारात पहुती ससुराल में, त जेकी मीराबाई जी न ननंद हुई, निणान, उन स्वागत कयो, मीराबाई जो स्वागत कयो ऐं चवण लॻी
कि तहां मुंहिंजे लाइ छा खणी आया आहियो। पहिरों बार मुलाक़ात थी थिए त कुझु गिफ्ट्स एक्सचेंज थी वञनि, तहां मूंखे कुझु ॾियो, मां तव्हांखे कुझु ॾींदमि। मीराबाई मुस्कुराए करे चवण लॻी, तोखे छा खपे भाई, तोखे त सभु कुझु मिलियल ई आहे। अरे न न, तव्हां मूंखे कोई कीमती शइ ॾियो न जेकी मूं वटि न हुजे। अहिड़ी शइ ॾिजो कि मां ॾिसी करे ख़ुशि थी वञा, प्रसन्न थी वञा, मुंहिंजे ॾाढे कम जी शइ हुजे। उनखे लॻो कोई कीमती हीरो मोती ॾींदी, भाई राजकुमारी आहे मीराबाई चयो ठीकु आहे, मां तोखे अहिड़ी शइ ॾींदमि जेकी तो वटि कोन्हे, ऐं सभिनीनि खां कीमती उहा ई शइ अथई। चओ हरे राम, ॾियो ॾियो ॾियो। तुरंत पंहिंजे थैले में मीराबाई हथ विधो ऐं हिकिड़ी तुलसीअ जी माला कढी, उनखे गले में पाती। चओ हरे राम। उहो ॾिसण लॻी, चई हे छा था ॾियो मूंखे तव्हां? मूंखे लॻो कोई 9 लखो हार, कोई बढ़िया सोन चांदी कुझु हीरा मोती ॾींदव, पर हे छा, तव्हां त हिकिड़ी बसि साधारण लकड़ी थी। साधारण लकड़ी न अथई भैया, ये तुलसी माता थी। अरे ये मां छा कंदमि, ये मुंहिंजे कहिड़े कम जी? तॾहिं मीराबाई ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। मीराबाई चयो, पुट जॾहिं तूं संसार यात्रा पूरी करे हली वेंदीअ न, वॾे में वॾा कीमती हीरा मोती अगरि तुंहिंजे गले में पातल हूंदा न, माण्हू सभु लाहे छॾींदे, पर तुलसी माता न लाहींदे। तुलसी माला पातल हूंदे, जे अगरि न पातल हूंदे त माण्हू अची करे पाए वेंदे, छो जो ओॾी महिल इहो ई साथ ॾींदे। वॾा वॾा हीरा मोती कोई साथ न ॾींदे। चवंदा आहिनि जंहिंजा प्राण निकिरनि, ओॾी महिल अगरि गले में तुलसी माला हुजे त भैया गारंटी आहे उहो नरक न वेंदो। चओ हरे राम। यमदूत साम्हूं न ईंदा आहिनि। हिते माण्हू शोबाजी जे चक्कर में तुलसी माला न पाईंदा। चओ राम। वो कंहिंखे ॾेखारींदो भैया? ठीकु आहे, तव्हां जेको पायो कोई ॻाल्हि न आहे, पर घटि में घटि गॾो गॾु तुलसी माला बि पायो। हर वैष्णव जो धर्म आहे, हर भगवान जे भक्त जो इहो धर्म आहे, हर हिंदुअ जो इहो नियम आहे कि हुनजे गले में तुलसी माला हुजे। चओ राम। इहे सभु त पहचान आहिनि, बाक़ी छा पहचान आहे असांजी? मीराबाई ॾिनी तो समझी वई। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। खूब परीक्षा थी मीराबाई जी, पर मीराबाई काथे भी घबराए जी न। छो जो उन्होंने महसूस कयो, तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी। प्रभु तू मुसां गॾा, मूंखे ख़बर आहे हर पल मुंहिंजी रक्षा जे लाइ तूं हर पल। एक बार त ईअं थियो कि जेके राणा जी हुया उन्हनि खे ॾाढो गुस्सो आयो मीराबाईअ ते। जेठ जी जेके हुया उन्हनि छा कयो, मीरा जा भगवान गिरधर गोपाल खणी करे सिधो नदीअ में विझी छॾिया। मीरा भी टपो ॾिनो। चओ हरे राम। पर भगवान रक्षा कई। कथा में लिखियल आहे, टपो तो उन्हनि पंहिंजे गांव में ॾिनो राजस्थान जे। जेॾी महिल टपो ॾिनो त ठीकु आहे, भगवान रक्षा कई, पर जेॾी महिल नदीअ खां ॿाहिरि निकिता त सिधो श्रीधाम वृंदावन में। चओ हरे राम। वृंदावन में उते ही भजन करण लगी मीराबाई, भगवान की रिझाइण लगी। वृंदावन खां पोइ उन्हनि यात्रा कई द्वारिका जी। इन विच में भी कई घटनाऊं थियूं। मीराबाई खे जहर ॾिनो, मीराबाई जहर पी वई। हिकिड़े भूत वारी हवेलीअ में मीराबाई खे विझी छॾियऊं। 4 ॾींहं कंहिं दरवाजो न खोलियो, कंहिं न मोकिलियो। अंदर विया त ॾिठऊं मीरा ध्यान में वेठी आहे। अरे तोखे भूत प्रेत नज़र न आया? चई हिते भूत प्रेत भी हुया छा? हिते भूत प्रेत भी हुया छा? चई भैया चवंदा त इहो ई आहिनि कि पूरे हवेलीअ में भूत प्रेत हुया। चई मूंखे भूत प्रेत त न, पर मूंखे कारो कारो कृष्ण नज़र आयो इन ही हवेलीअ में। चओ हरे राम। मीराबाई द्वारिका वई। जॾहिं उन्हनि जे घर वारनि खे, ससुराल वारनि खे न अफ़सोस थियो कि अरे असांजे घर एॾी भक्ता आई आहे ऐं असां उन्हनि जो तिरस्कार कयो आहे ऐं उनजो कॾहिं मान न कयो आहे। जॾहिं अकुल आयो, सम्झ आई, उनखे वापसि वठण जे लाइ विया कि हल भैया वापसि हल। मीराबाई चयो हाणे मां वापसि न हलंदमि, मां द्वारिका में रहंदमि। ॾाढी जिद कई। ब्राह्मण आया उनखे चवण जे लाइ कि मीराबाई तव्हां असांजे गांव वापसि हलो, तव्हां जॾहिं खां विया आहियो ख़ुशियूं हली वई आहिनि, तव्हां हलो हलो। मीराबाई न पई मञे, ॾाढी जिद कयूं। मीराबाई चयो ठीकु आहे मां हलां थी, पर मूंखे हिकु बार दर्शन करण ॾियो भगवान जा। चओ हरे राम। वही भगवान द्वारिकाधीश जो मंदिर हुयो, ओॾे जेॾी महिल दर्शन करण वई त मीरा रोअण लगी। मीरा चवण लगी वरी मूंखे संसार में न फसायो प्रभु, पिछलो जन्म मां गंवाए चुकी आहियां।
इन जन्म में मूंखे तव्हांजी प्राप्ति करणी आहे, मूंखे कृपा कयो जे अगरि तव्हांखे मूंसां प्रेम आहे त मूंखे स्वीकार कयो, जे अगरि तव्हांखे प्रेम न आहे त मां वापसि हली वेंदुमि। एतिरो चवण मीराबाई जो रोअण मथो टेकण भॻवान पंहिंजो पाण में मीराबाई खे लीन करे छॾियो। चओ हरे राम। कथा में लिखियल आहे कि उन ॾींहं खां पोइ मीराबाई जा कंहिं दर्शन न कया, सशरीर भगवान में लीन थी वई मीराबाई, कॾहिं कंहिं न ॾिठो। हिकिड़ो दुपट्टो रहिजी वियो मीराबाई जो, बस उहो ई ॾिसी करे सम्झी विया कि भगवान में लीन थी वई। चओ हरे राम। अहिड़ी मीराबाई, अहिड़ी उन्हनि जी भक्तिअ में शक्ति हुई भाई, तो दीवानी थी वेंदी, दीवानी। कथा में लिखियल आहे कि माण्हू उनखे चवंदा तूं पागल थी वञे, लोक लाज सभु छॾे करे संतनि जे पोइतों पोइतों हली थी वञे, काथे काथे त सभु संत हूंदा आहिनि, जेंट्स हूंदा आहिनि, तूं अकेली स्त्री उन्हनि सां गॾु वञी करे नचंदी आहे। चओ हरे राम। मीराबाई खे फ़र्क़ु न पियो। हिकु बार वृंदावन वई मीराबाई जेॾी महिल, त हिकिड़े संतनि जो खूब नालो हुयो, संतनि जो नालो जीव गोस्वामी। मीराबाई चयो हलो भैया दर्शन करे अचूं। त उन्हनि जा जेके सेवक हुया उन्हनि रोकियो, चई बीहो बीहो बीहो, असांजा जेके गुरुजी आहिनि उहे कंहिं स्त्री जा दर्शन न कंदा आहिनि, कंहिं स्त्री खे निहारींदा न आहिनि, उन्हनि जो नियम आहे, महापुरुष आहिनि, कंहिं स्त्री खे न ॾिसंदा आहिनि। मीराबाई जोर जोर सां खिलण लॻी, चई अच्छा तव्हांजा गुरुजी पंहिंजो पाण खे पुरुष सम्झंदा आहिनि? चई पुरुष न सम्झंदा त बाक़ी छा सम्झंदा? मीराबाई चवण लॻी अरे मूंखे त लॻो वृंदावन में केवल हिकिड़ो ई पुरुष आहे, उहो कृष्ण, बाक़ी सभु हुनजी सखियूं आहिनि। यानी तव्हांजा गुरुजी पुरुष सम्झंदा आहिनि पंहिंजो पाण खे वृंदावन में रही करे। इहे वचन जेॾी महिल गुरु जी जे कन में पहुता, उहे जीव गोस्वामी तुरंत उथी करे आया, डुकी डुकी अची करे मीराबाई जा उन्हनि दर्शन कया। आई त मीराबाई हुई उन्हनि जा दर्शन करण जे लाइ, पर उन संतन मीराबाई जा दर्शन कया कि अम्मा माता तूं धन्य आहे जंहिं अहिड़ो भाव रखियो आहे। तॾहिं मीराबाई चयो कि अरे वृंदावन में त हिकिड़ो ई पुरुष आहे, उहो कृष्ण, उन जा दर्शन करण जे लाइ महादेव बि ईंदा आहिनि न, त उहो बि गोपी ठही करे ईंदा आहिनि। चओ हरे राम। गाईंदा आहियूं न, एक दिन शिव बोले भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए। तव्हां पंहिंजो पाण खे पुरुष था सम्झो। उन ई ॾींहुं उन्हनि नियम छॾियो कि हाणे मां त सभिनीनि जा दर्शन कंदुमि, सभिनीनि खे दर्शन ॾींदुमि। चओ हरे राम। त अहिड़ी मीराबाई दीवानी थी वई भगवान जे भजन में जी। अहिड़ो उन्हनि भक्ति कई। अचो भाई कुछ असां भी भजन करे वठूं, भक्ति करे वठूं, याद करे वठूं। मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा, मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा। हाँ कमली वाले तेरा, हाँ कमली वाले तेरा। नजरों का निशाना हो गया मुरली वाले तेरा, नजरों का निशाना हो गया मुरली वाले। हरि बोल। ताड़ियुनि जी सेवा प्रेम सां। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ओ मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा, मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा। आहा मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा, मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा। आहा मुरली वाले तेरा, हाँ मुरली वाले तेरा, ओ कमली वाले तेरा, हाँ कमली वाले तेरा। आहा मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले
जब से नजर मिल गई है, जब से नजर मिल गई ओ जब से नजर मिल गई आहा उजड़े चमन की कली खिल गई है, उजड़े चमन की कली खिल गई आहा चमन की कली खिल गई क्या नजरे मिलाना हो गया, क्या नजरे मिलाना हो गया, मुरली वाले तेरा मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले आहा मेरा दिल तो दीवाना हो गया, मुरली वाले तेरा मेरा दिल तो दीवाना हो गया जय हो। तू मेरा प्यारा प्यारा मैं तेरा पागल, तू मेरा प्यारा प्यारा मैं तेरा पागल हाँ तू मेरा प्यारा प्यारा मैं तेरा पागल कोई पागल है धन दौलत का, कोई पागल बेटे नारी का, ओ कोई पागल है धन दौलत का, कोई पागल बेटे नारी का, अरे सच्चा तो पागल वो ही है जो पागल बांके बिहारी का, जो पागल बांके बिहारी आहा जो पागल बांके बिहारी का, जो पागल बांके बिहारी का, तू मेरा प्यारा प्यारा मैं तेरा पागल, तू मेरा प्यारा प्यारा मैं तेरा पागल ओ तिरछी नजर से है दिल मेरा घायल, तिरछी नजर से है दिल मेरा घायल दीवाना जमाना हो गया, दीवाना जमाना हो गया, मुरली वाले तेरा मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा मेरा दिल तो दीवाना हो गया, मुरली वाले तेरा मेरा दिल तो दीवाना हो गया मुरली वाले तेरा जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, 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 जय जय श्री राम। वृंदावन बिहारी श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान आज के आनंद की भक्तों उनके भगवान की अर्जी कथा केते विराम ॾियूं साध संगत जी सुभाणे वरी समय सां पहुचो ठीक 9 बजे कथा शुरू थी वेंदो भाई बल्कि 5 मिंट पहिरों ही थी वेंदो 10 मिंट पहिरों ऐं सुभाणे संत भी अचणा आहिनि जबलपुर मां साईं आसनदास जी उन्हनि जा भी दर्शन थींदा ऐं उहे भी असांखे सत्संग 5-10 मिंट जेको भी उन्हनि कृपा कई ॿुधाईंदा त उन्हनि जो सत्संग अगरि तव्हांखे श्रवण करणो आहे त 8:45 बजे पहुचणो पवंदो भाई ठीकु आहे अचो मिली करे हाणे आरती कयूं आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की गले में वैजंती माला माला बजाए मुरली मधुर बाला बाला श्रावण में कुंडल झलकाला झलकाला नंद के आनंद नंद लाला नंद लाला नंद के नंद ब्रिज चंद ए पर
चंदन सी अलग कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित शमी श्याम प्यारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की कनक मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे तरसे गगन तो सुमन राशि बरसे बरसे बजे मोर संग मधुर मृदंग वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की जहाँ से प्रकट भई माँ गंगा गंगा सकल मन हारिणी श्री गंगा गंगा स्मरण ते होत मोह भंगा भंगा बसी शिव सिंह जटा के बीच हरे अधकिंच चरण छवि श्री बनवारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की चमकती उज्ज्वल तट रेणु रेणु बज रही वृंदावन बेनो बेनो चौद से गोप ग्वाल धेनु धेनु हसत मृग मंद चांदनी चंदन घटत भव बंद तेर सुन बिना दुखारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की और राधावरी कृष्ण चंद्र की जय। सात संगत जी सुभाणे वरी ये महफ़िल सजंदी समय सां हाज़िरी लगायो ऐं प्रसाद भंडारो साहब भी जरूर जरूर स्वीकार कयो। हिकिड़ी अरदास कमला बाई देवी उन्हनि जा दुख दूर कनि, प्रभु कृपा कनि, मेहर कनि। बोलो वृंदावन बिहारी लाल।